चाचा अॼु खां पोइ तूं हितां जो भोतार आहीं। सचो मां तू मूंखे भोतार बणाई थी? हा चाचा, तुंहिंजे लाइ खोड़ सारी इज़त आहे, पर यादि रखजांइ हिन बंगले में शेरल मलूक ऐं अरबाब दाख़िल न थियनि। जेकॾहिं उहे दाख़िल थिया त तुंहिंजो ख़ैर न हूंदो। मुंहिंजा माण्हू तोखे घुटो ॾेई पूरो करे छॾींदा। ना मां न, तू मुंहिंजे तरफ़ खां को बि ख़ौफ़ न कर, पर जेकॾहिं तू मूंखे एतिरी इज़त ॾिनी आहे न त पोइ मां तोसां कीअं गदारी कंदुसि। बसि रुगो मां इहो ॿुधाए त मां भोतार त पको आहियां न? तूं भोतार पको आहीं चाचा। अॼु खां पोइ हिन बंगले हिन ॻोठ मथां जेके बि हुकुम हलंदा तुंहिंजा हलंदा, ऐं जेके बि तूं फ़ैसिला कंदे से सभिनी खे क़बूल हूंदा। इते रखीसि न, वठी हलो मूंखे हिन महिल ई वठी हलो बंगले ते। अरे मुंहिंजे सिर जे मथां जेका रक़म रखियल आहे न इनाम, उहा हाली तव्हां वठो। बाबा ओड़ो राज़ी थियो, राज़ बि खोले छॾियई। इनाम हा इहे सभु त हाणे असांजो भाग खुली हुई। हल पुट ओड़ो ओचितो राज़ी थी वियो आहे। मूंखे हिन में का हिन जी चाल थी लॻे। अरे रे निभागा, का बि चाल न आहे। हाँ चाल न आहे त पोइ राज़ी छो थियो आहे इहो ॿुधाए भला। हल अरे निभागा, तव्हां ते मूंखे क्या सोची वियो आहे? मां त हूअं ई बि सूरनि में आहियां, पर जेकॾहिं तव्हांजी भलाई थी वञे त ॾाढो सुठो थींदो। ऐं मूंखे हाणे वठी हलो एतिरो। हाँ पोइ बाबा ॾे हाल वाल, छा सलाह अथई? पुट तकड़ न कर, मूंखे सोचण ॾे। मूंखे लॻे थो हिन में का हिन जी चाल त नाहे। हाँ हल